नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त फैज़गंज लगकोट लालू ॻोठ माड़ी में वहशत जी इंतहा मुबीना इल्ज़ाम हेठि मुड़ुसु मोहम्मद तुफ़ैल मजीदाणो पंहिंजी ज़ाल 3 ॿारनि जी माउ 25 सालनि जी नसरीन ख़ातून खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो आहे। देवबंदी आहियूं असांजी जमात सां तालुकात आहे असांखे अलाह किथां असां छा कंदी गवर्नमेंट ॿुधे कान थी हू पंहिंजी मन मस्ती करे वेठी आहे थाणे जी पुलिस मौक़ुफ़ ॾेई वियो साहब एस साहब जो छा मौक़ुफ़ एस साहब जो असां हुते वियासीं त एस साहब असां खां लिखियो हलियो वियो अच्छा कोन बंदि करे छॾी माण्हू भला कुझु गिरफ़्तार थिया आहिनि माण्हू गिरफ़्तार जेको हक़ी जवाबदार उहो छॾे नी भई ॿ न जमा हक़ी नालो बशीर उहो गिरफ़्तार थियल सी उन छॾे ॾिनो वो छोकिरो छा थींदो साईं कंहिंजो साईं छोकिरो जो जेको हक़ी जवाबदार उहो छोकिरो जो जीअं क़तल कयो आहे मुंहिंजो चाचो आहे साईं चाचे कयो आहे क़तल साईं 3 माण्हू कयो आहे बशीर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।